नाज़रीन अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। इरादो न्यूज़ जे रिपोर्टर हैदर अली सुरैयो जी लाड़काणो जीलानी फीडर एसडीओ मोहम्मद आरिफ पठान यूसी 2 जी अवाम लाइ ऋण बारे छॾियो। बिजली जी हथरादू लोड शेडिंग सां गॾु गैर क़ानूनी तौर ट्रांसफॉर्मर लाहिण जी कोशिश कंदे ग़रीब अवाम जे मथां बिजली चोरी जा कूड़ा केस करण में अॻभरो रहंदो पियो अचे। नवदेरो रोड आकिल रोड जे रहवासियुनि मौजूदा एसडीओ जीलानी फीडर मोहम्मद आरिफ पठान ख़िलाफ़ एहतजाज कंदे इरादो न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पूरे फीडर ते सिर्फ़ हिन खे कुझु ट्रांसफॉर्मर मिलिया आहिनि जिन ते बार बार कार्रवाई जो ड्रामो पियो करे। बाक़ी इलाइक़नि मां एसियुनि जा ऐं बर्फ़ जे कारखाननि तोड़े वॾनि डीलरनि खां बिजली चोरनि कंदड़नि खां पैसा वसूल करे ओॾां रुख नथो करे, पर हिते ग़रीब तबिके मां कुझु नथो मिलेसि त उन्हनि ते कार्रवायूं करे केस दाख़िल पियो कराए। हिननि अपील कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां त अवां जा 300 यूनिट मिलिया, पर असांखे ही एसडीओ हरू भरू गची में विझो वियो आहे। असीं वोटर बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, पोइ बि मुसीबतूं असां लाइ आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत बि असांजे सदर पाकिस्तान असांजो, पोइ बि हिन एसडीओ खे रोकण रसो विझण वारो कोन्हे को। ख़ुदारा असां ते रहम करे 24 कलाकनि मां 6 कलाक बिजली त ॾिनी वञे। हिन करप्ट एसडीओ खे बदिली कयो वञे, कानूनी शक्ल ॾेई असां खां कुंडी बिल वरितो वञे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600, और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का, और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले पहले, और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।